ठट्टो में एम्बुलेंसिस बिहारण वारे मामले जो नोटिस वरतो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे नोटिस बाद इंतज़ामिया एम्बुलेंस कराची मुंतकिल करे छॾियूं आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह ठट्टे में एम्बुलेंसिस बिहारण वारे मामले जो नोटिस वरतो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे नोटिस बाद इंतज़ामिया एम्बुलेंसिस कराची मुंतकिल करे छॾियूं आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया त मीडिया ते ख़बरूं नशर थियण बाद सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह एम्बुलेंसूं इस्तेमाल करण बदिरां गोदाम में बिहारण वारे मामले जो नोटिस वरतो आहे। नया तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर इकबाल जाखरो। जी इकबाल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ठट्टे में सिविल अस्पताल मकली में सिंध इंटीग्रेटेड एमरजेंसी हेल्थ सर्विस जूं जेके एम्बुलेंसूं हुयूं उहे गुज़िरियल 7 महीननि खां वठी हिकिड़ो गोदाम में बीहारी वयूं हुयूं ऐं मीडिया ते ख़बरूं नशर थियण बैदि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह एम्बुलेंसूं इस्तेमाल करण बदिरां गोदाम में बीहारण वारे मामले जो नोटिस वरितो आहे, जंहिं बैदि जेको आहे एम्बुलेंसूं इंतज़ामिया कराची रवानियूं करे छॾियूं आहिनि। एम्बुलेंस खे इस्तेमाल में आणण जे बजाए जिन जिन ज़िलनि खे मोकिलणियूं हुयूं उहे हिते गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी जेको सिविल अस्पताल जे गोदाम में बीहारी वयूं हुयूं, जंहिंजी जेको वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी हुई, जंहिं बैदि इंतज़ाम में थरथलो मची वियो। गुज़िरियल 5 महीननि खां वठी सिंध जे मुख़्तलिफ़ इस्पतालनि लाइ मख़सूस थियल 75 जेके एम्बुलेंसूं उहे सिविल अस्पताल मकली जे गोदाम में बीहारी वयूं, जंहिं मामले जो KTN न्यूज़ समेत जेको मीडिया ते ख़बरूं हलण बैदि जेको सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मामले जो नोटिस वरितो, जंहिं बैदि इंतज़ाम में थरथलो मची वियो आहे। इंतज़ामिया उहे एम्बुलेंसूं जेके आहिनि उहे कराची रवानियूं करे छॾियूं आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां इंतज़ामिया खे हिदायतूं जारी कयूं आहिनि त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे इस्पतालनि लाइ मख़सूस थियल जेके एम्बुलेंसूं आहिनि उहे एम्बुलेंसूं जूं ज़िलनि जी इस्पताल में पहचान ऐं जेके 10-36 जूं एम्बुलेंसूं हुयूं जे उहे मयत एम्बुलेंस लाइ इस्तेमाल करण लाइ फौरी तौर ते हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि, जंहिं ते अमल दरमाद शुरू थी वियो आहे। हिते जेके गोदाम में बेठल एम्बुलेंसूं हुयूं उहे एम्बुलेंसूं हितां खां जेके कराची रवानियूं कयूं वयूं आहिनि ऐं इंतज़ामिया पारां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे नोटिस बैदि मुराद अली शाह पारां इहे हिदायतूं कोन जारी कयूं त एम्बुलेंस खे इस्तेमाल में आंदो वञे ऐं जिन जिन ज़िलनि में एम्बुलेंसूं मोकिलियूं उन्हनि खे ज़िलनि में फौरी तौर ते उहे एम्बुलेंसूं मोकिलियूं वञनि। जी वॾी महिरबानी नाज़रीन, इकबाल जाखरो तफ़सील आहिनि ठट्टो खां।